सिंध सिर्फ़ पाकिस्तान जो एक सूबो न पर हज़ारे सालनि जी तहज़ीब सक़ाफ़त ऐं तारीख़ जो अमीन आहे। मोइन जे दड़े खां वठी अॼु जी जदीद इंतिज़ामी निज़ाम ताईं सिंध हमेशह मुल्क जी तरक़्क़ी में अहम किरदारु अदा कयो आहे। अॼु जी गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान जे आइन तहत कमु कंदड़ सूबाई हुकूमत आहे जेका तालीम, सिहत, आपाशी, ज़राअत, मकानी हुकूमतुनि, रोडनि, ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि केतिरनि ई शोबनि जी ज़िम्मेवार आहे। सिंध असेंबली क़ानून साज़ी करे थी जॾहिं त वॾे वज़ीर जी सरबराही में सूबाई काबीना उन्हनि क़ानूननि ते अमल दरामद खे यक़ीनी बणाए थी। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में केतिरा ई अहम मनसूबा शुरू कया विया। सिहत जे शोबे में सरकारी अस्पतालुनि जी बहितरी, मुफ़्त एम्बुलेंस सर्विस, दिलि, जिगर ऐं गुर्दनि जे इलाज जूं जदीद सहूलतूं वधायूं वियूं। तालीम में नवनि स्कूलनि जी तामीर, पुराणनि इदारनि जी बहाली ऐं जदीद सहूलतुनि ते कमु जारी आहे। इंफ्रास्ट्रक्चर जे शोबे में रोडनि, फ्लाईओवर, पुलनि, वाटर सप्लाई ऐं नेकाल जे मनसूबनि ते अरबें रुपया ख़र्च कया विया। कराची में शहरी ट्रांसपोर्ट खे बहितर बणाइण लाइ पीपल्स बस सर्विस, इलेक्ट्रिक बसूं ऐं ॿियनि मनसूबनि ते अमल जारी आहे, जॾहिं त बरसाती पाणी जी नेकाल ऐं शहरी सहूलतुनि लाइ पिणु मुख़्तलिफ़ रिथाऊं शुरू कयूं वियूं आहिनि। ज़रई तरक़्क़ी, आपाशी निज़ाम जी बहितरी, समाजी तहफ़ुज़, औरतुनि जे बाइख़्तियारी ऐं नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़िया पैदा करणु पिणु हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। बेशक हर हुकूमत खे मुख़्तलिफ़ चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, पर गवर्नमेंट ऑफ सिंध जो चवणु आहे त अवाम खे बहितर सहूलतूं फ़राहम करणु, तरक़्क़ियाती मनसूबनि खे अॻिते वधाइणु ऐं सूबे जी मुआशी ऐं समाजी तरक़्क़ी खे यक़ीनी बणाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सिंध जी तारीख़ शानदार आहे ऐं उन तारीख़ खे जदीद तरक़्क़ी सां ॻंढण ई गवर्नमेंट ऑफ सिंध जो बुनियादी मक़सदु क़रार ॾिनो वञे थो।